टंडो जाम में हज़रत शाह इलियास जीलानी अलमारूफ़ जीए शाह जो 650 उर्स मुबारक वॾी धाम धूम सां शुरू थी वियो आहे। उर्स मुबारक में सिंध तोड़े मुल्क जी कुंड कुड़िछ मां हज़ारे अक़ीदतमंद ऐं मुरीदनि शिरकत करे दरगाह ते दुआऊं घुरियूं आहिनि। उर्स मुबारक में मलाखड़ा ढगन घोड़नि जी रेस समेत मिठाई जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। उन हवाले सां आयल अक़ीदतमंद मुरीद ऐं गादी नशीन मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। त 4 क़िस्म जी मिठाई आहे, जंहिंमें ॻाढ़ी मिठाई आहे, अछी मिठाई आहे, किशमिश आहे, माओ आहे ऐं उनजे बावजूद में फुला आहिनि। मिठाई 600 रुपया किलो आहे, किशमिश 1200 रुपया किलो आहे। बस कोने उहो कोने कोई मोड़ी लगी पई आहे, जनवरी लगी पई आहे। हाणे कहिड़ो उन को छा थो चई सघिजे। 600 रुपया किलो खपाईंदा आहियूं। हर मेले में इहो रेट आहे जेको हींअर साल आहियूं पिया। मेले में शुक्र अलहमदिल्ला पहिरीं धमाल आहे जेको आवाम जी जेको माना तमामु भीड़ घणी आहे, जेको इंशाल्लाह जेको नसीब हूंदो उहो रोज़ी असांखे मिलंदी। हैदराबाद ज़िले खां इन्हनि जो जेको आहे प्रचार आहे असांखे प्यार मोहबत एकेता सां रहणु, हिक ॿिए जो जेको आहे दुख सुख में गॾु रहण जो जेको आहे को सेखारींदा। ये हज़रत अली जी पहलवानी है, 4000 साल पुरानी है। ही क़दीमी रांदि आहे। असां मल पहलवाननि खे उहा खुंद खुराक न आहे। सिंध जो त ठहियो, पाकिस्तान त पंहिंजो असांजो पंहिंजो आहे, पर असीं ॿाहिरि मुल्क में वञण लाइ तयारु आहियूं। असां मलनि जो जेको हक़ उहो मिलियो वञे। मुराद अली शाह खे असां इहो अर्ज़ु था कयूं, बिलावल भुट्ट खे, स्पोर्ट खे। हीउ चंद वॾेरा आहिनि, उनजे सदके ते हीउ मेलो त मलनि जी खुराक, मलनि जो ख़र्चो वॾो आहे। उन्हनि खे उहा शइ मिली वञे जंहिंसां खपे उन सां विढ़ाइनि विढ़नि। मल वीचारा पोइ हुतां हुतां कंहिंजी पसाड़ी भॼो पई, कंहिंखे कारी साई थियो वञे, उनखे का शइ कोन्हे मिले, को वज़ीफ़ो कोन्हे। तव्हांजे साम्हूं इहे चंद वॾेरा दरगाहनि जे सदके ते हलनि पिया। पुराणा मल असांजो मुस्ताक मंगरियो पुराणो मल विड़ियो, मल खां पोइ लाउट ते पुछो त तोखे सरकार छा ॾिनो आहे। हीअ अब्दुल्ला खटी असांजो सेक्रेटरी मल जो छा थियो आहे, सदर रहियो आहियां। कुझु कोन्हे, चंद वॾनि जे सदके करे उहे असांखे ॾियनि जंहिंसां खपे। असीं उन सां मल विढ़ाए, पाकिस्तान खां ॿाहिरि मुल्क जंहिं मंझि में विढ़ाइनि असांजा मल विढ़ण लाइ तयारु, पोइ उनखे खुराक खपे। जीअं त हीअ साईं जीए शाह बादशाह जो पहिरियों उर्स मुबारक आहे, जिन में पहिरियों मलाखड़ो थियो। असां जा मल पहलवान त माशाल्लाह पंहिंजूं महिनतूं करे, कोशिशूं करे, पंहिंजूं पहलवानूं जानूं ठाहे ऐं पहलवान मैदान में अचनि था। त तमामु असांजे पाकिस्तान में हर कुंड कुड़िछ में पहलवान रहनि था। कुंड कुड़िछ में हर दोस्त शौक़ीन आहे जेको पहलवान सां सहकार में आहिनि, पहलवान हुननि सां बि आहिनि। असां अर्ज़ु कंदासीं असांजे हुक्मराननि खे जेका पहलवान सां कुझु नाइंसाफ़ियूं आहिनि उन्हनि सां कुझु दाद रसाई कई वञे। शाह बादशाह सरजे थी, जीए शाह बादशाह जी दरगाह आहे। इन ते ॿारही मेड़ो लॻे थो। मलाखड़ो ढगा भला भला अचनि था, घोड़ा भला भला अचनि था, ॻाइण वॼाइण महफ़िल थिए थी 12 साल। अॼु माण्हू घटि आहिनि, माण्हू परे परे खां अचनि था। जेको ॿुसण जो माहौल आहे ऐं जेका महांगाई माण्हुनि जी चेल बनी छॾी आहे, इन में असांजे लाइ तमामु हिकिड़ो सुठो सबक़ु आहिनि। पंहिंजे हिक ॿिए जा रवादारी सां, मोहबत सां, जेका सिंधी सकाफ़त आहे हिक ॿिए सां मोहबत जी, उन जो सबूत ॾियूं थियूं। असांजो सकाफ़त हिकिड़ो वरसो आहे, उन में असां मूं बाक़ाइदे असांजे मटियारनि में हींअर जीएम बाबू ख़ासि के लिए मेहरान टीवी जो रिपोर्टर आहे। उन हिकिड़ो वॾो प्रोग्राम करायो असां उन में, मुंहिंजो उन सां साथ हो। त उन में साईं गुलाम नबी मोहरा साहब पाण आयो, हा मेहरान टीवी जो मालिक पाण आयो, उन इंजॉय कयो, उन ॾिठो, उन बाक़ाइदे असां जेके पहलवान खे चवण था चाहियूं त ख़ुदा मल त विड़ो पिया अथई बि, पर मल खे सम्झो था मल आहे छा। मल में वार हुआ, जाठो आहे, अंदरियूं आहे, ॿाहिरियूं आहे, उखरिया मोहरिया, बचिया, ॿिलड़ा, पासो आहे, पुठो आहे, धका मुना, खणणु, घुमाइणु फिराइणु, हणणु, मुड़ुस मुड़ुस खे मारे मट थिए। इहे दान, इहे दाब त अॼुकल्ह असांजो पहलवान सिखे। असांजे पहलवान इहा ख़बर न आहे त उखरी मोहरी छा आहे।